ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सॼी सिंध जी आम मातली में बि होली जो त्योहार जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल रज़ाक पवार। होली जो त्योहार हिंदू बिरादरी लाइ खुशियूं खणी ईंदो आहे। मातली में बि हिंदू बिरादरी जे नौजवाननि तोड़े ॿारड़नि हिक ॿिए ते मोहबतुनि जा रंग हारे होली जो त्योहार भरपूर तरीक़े सां मल्हायो। आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे संदन चवण हो त मल्हायूं प्रहलाद भगत जेको आहे असांजे अग्नि साक्षी ॾिनी ऐं होली माता जो अग्नि साक्षी ॾी प्रहलाद भगत खे ॾेखारे छॾियो कि होली कीअं मल्हाइबी आहे। और होली ये मनाइबी है कि होली जे ॾींहुं जेको दुश्मन सजन हूंदा आहिनि सब त्योहार मनाए पंहिंजे पाण सब गॾु थियो वञनि। अखाड़े के अंदर खुशहाल हर कोई अपने आप को रंग लगाता है। ऐसी मोहब्बतें हमेशा चलती रहे और ऐसे ही रंग हर किसी के ऊपर बरसते रहे। असांखे इलाही ख़ुशी थींदी आहे जैसा असीं सभी भाइर मिली पाड़े जा माहौल सां गॾिजी असीं होली मल्हाईंदा आहियूं। मातली में होली त्योहार वॾे जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे। कैमरामैन एजाज निज़ामानी सां गॾु अब्दुल रज़ाक पंवर, आवाज़ टीवी न्यूज़, मातली।